वैसा प्रालो ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं प्रालो खां। 1 मई जो ॾियारो मज़दूरनि जो आलिमी ॾियारो मौक़े ते मुल्क जी तरक़ीअ में किरदारु अदा कंदा हर फ़र्ज़ जो किरदारु साराह जोॻियो आहे। मज़दूर ई सिंध ऐं असांजे समाज जो असुलु हीरा आहिनि। सभिनी मज़दूरनि खे सलाम पेश कजे थो, हक़नि जे तहफ़ुज़ लाइ विढ़ंद रहिया आहिनि। अॼु सॼी दुनिया जीअं 1 मई मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे, पर असांजो ग़रीब तबिको जो मोकल जो ॾियारो सोचे नथा सघनि ऐं हू पंहिंजे बचन जो गुज़र सफ़र करण जे लाइ पंहिंजो निकिरण उस में रोज़गार करे रहिया आहिनि। जॾहिं उन्हनि सां ॻाल्हाइण कयोसीं त उन्हनि चयो त असांजी 1 मई आलमी ॾींहुं आहे, ख़बर बि आहे।